अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन, कोरोना जी जेका वबा आहे उहा इंतहाई ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे चुको आहे। जेका हीअ कोरोना वायरस जी जेका टीं लहर आहे, चयो वञे पियो त इहा मुख़्तलिफ़ शेप्स में आहे, जॾहिं त इन खां अॻु जेका लहर हुई उहा ॿारनि में न पई थिए ऐं जेका इम्यूनिटी आहे ॿारनि जी उनखे प्रोटेक्ट करे पई, पर हीअ टीं लहर ख़तरनाक करार ॾिनी पई वञे ऐं इहो बि नज़र आयो आहे त ॿारनि खे बि कोरोना वायरस थियो आहे। जॾहिं त हिन लहर में जेको डेथ जो रेशो आहे उन में इज़ाफ़े थियण सबबि जेका तशवीश जो इज़हार कयो पियो वञे, इन जे हवाले सां गवर्नमेंट क़दम त खयां आहिनि, उहे मुख़्तलिफ़ क़दम आहिनि। स्कूल बंदि कया विया, जॾहिं त शॉपिंग्स मॉल्स जेके आहिनि उहे बंदि कया विया, उनजी टाइमिंग्स रखी वई ऐं उनखां अलावा जेको बिन सूबाई ट्रांसपोर्ट आहे उन ते पिणु पाबंदी लॻाई वई आहे। जॾहिं त जेका इंट्रासिटी ट्रांसपोर्ट आहे उन में बि कुझु ॾींहंनि जी उन में पाबंदी लॻाई वेंदी। इहे सभु स्टेप्स त खयां विया आहिनि, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम बि SOPs ते अमल करे ऐं इंतिज़ामिया बि उन ते कड़ी नज़र रखे त हीअ जेका वबा आहे असां इन वबा खे मुंहुं ॾेई सघूं। इन हवाले सां अॼु असां ॻाल्हाईंदासूं। ज़बरदस्त पैनल असां सां गॾु मौजूदु आहे। असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे हमज़ा शफ़क़ात साहब, जेको डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद आहे। साणि असां मालूम कंदासूं त इस्लामाबाद में जेके इंतिज़ाम आहिनि कोरोना वायरस खे मुंहुं ॾियण जे हवाले सां उहे कहिड़ा आहिनि। जॾहिं त ॿियो असांजो मोज़िज़ महिमान आहे डॉक्टर अब्दुल जब्बार भुट्टो साहब, जेको तर्जुमान आहे पॉलीक्लिनिक इस्लामाबाद जो, ऐं जॾहिं त इन खां अलावा खेसि स्पेशलिटी आहे त जेको ॿारनि जे मर्ज़ जे हवाले सां, ऐं साणसि पुछंदासूं त हिन टीं लहर में जेको ॿार इफेक्ट थी रहिया आहिनि उहो कहिड़ो मामिलो आहे। मां शुरूआति कयां थो हमज़ा शफ़क़ात साहब सां। हमज़ा शफ़क़ात साहब, मां तव्हांखे वेलकम चवां थो। इहो ॿुधायो त कोरोना वायरस जी जेकी हीअ वबा आहे इन में इस्लामाबाद इंतिज़ामिया SOPs ते अमल कराइण जे हवाले सां केतिरो इफेक्टिव आहे, केतिरो रोल अदा करे रही आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं, वॾी महिरबानी साईं। इस्लामाबाद में हाणे जो सिचुएशन आहे, इस्लामाबाद में 12,000 एक्टिव केसेस आहिनि। तकरीबन 677 लोग जो हैं वो फौत हो चुके हुए हैं। ऐं जेको असांजी जो स्ट्रेटजी आहे उनमें 3 स्टेप्स आहिनि। नंबर 1 स्टेप तो आहिनि अपना जो रिस्ट्रिक्शंस आहिनि। इनमें तमामु ॿुधायो कि वेडिंग हॉल्स बंदि आहिनि, स्कूल्स बंदि आहिनि, हर क़िस्म जी गैदरिंग इकट्ठ बंदि आहे। इवन मसाजिद मां बि असां SOPs इन्फोर्स कयो आहे। दफ़ातर जो टाइमिंग असीं चेंज कयो आहे ऐं डेली बेसिस पे असांजी तक़रीबन 5 टीम्स आहिनि जेका फील्ड्स में इंस्पेक्शंस करदी हैं। ऐं इनमें असांजो अपना रेस्टोरेंट्स जी सीलिंग चल रही आहे। बंदों जो अरेस्ट जो टीम्स असांजी मौजूदु आहिनि। शाम जे टाइम ते असांजी विजिलेंस टीम मौजूदु आहिनि। ऐं हाणे 3 दिन पहिरियां असां पाकिस्तान आर्मी खे रिक्वेजिशन कयो आहे। ऐं हाणे पाकिस्तान आर्मी तमामु लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़, DC ऑफिस, पुलिस, रेंजर्स तमामु असां गॾु डेली असां विज़िट कंदो आहे। हाणे बि असां थोड़ी देरि बाद असांजो विज़िट आहे, असां तमामु ऑफिस जो इंस्पेक्शन कयो आहे। ऐं उनखां सबबु the infection rate it has decreased from 16% to 10% in Islamabad. बट हाणे भी सिचुएशन टेरेबल आहे। असांजो हॉस्पिटल में ॾाढो मतिलबु सीरियस सिचुएशन आहे। असां इस्लामाबाद में टोटल बेड्स असां कोल 800 आहिनि एंड आउट ऑफ 800 600 आर ऑक्यूपाइड, यानी कि मोर देन 80% बेड्स आर ऑक्यूपाइड इन इस्लामाबाद। एंड ऑक्सीजन जो भी मसलो आहे, असांजे नेबर कंट्री इंडिया में भी ॾाढो मसलो आहे, तव्हांखे ॿुधियो तमामु मीडिया में भी आहे। इस्लामाबाद में भी ऑक्सीजन जो लेवल तेज़ी सां मतलब नीचे जा रहा है, वो विच इज़ वेरी वेरी डेंजरस। एंड असांजी स्ट्रैटेजी हाणे ईद जे लिए ये आहे कि ईद में असां 8 तारीख़ तां 16 तारीख़ तक छुट्टी अनाउंस कंदासीं इंशाल्लाह। कंप्लीट लॉकडाउन हूंदासीं, तमामु टूरिस्ट स्पॉट्स बंदि हूंदे, मरी बंदि हूंदोसि, अपना पीर सुहावा, लेक व्यू पार्क, फैसल मस्जिद, ऑल एरियाज़ विल बी क्लोज्ड फॉर पब्लिक। एंड असांजो कोशिशि ये आहे कि असां फुली इन्फोर्स कंदासीं। एंड इंशाल्लाह पॉजिटिविटी रेशो जो असां 10% टू 5, असांजो टारगेट आहे कि असां पॉजिटिविटी रेशो डिक्रीज़ कंदा फ्रॉम 10% टू 5%। अच्छा, ईअं थी वियो त ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार भुट्टो साहब में पुछंदो थो। भुट्टो साहब, पॉलीक्लिनिक में तव्हां जो तर्जुमानी बि कयो था ऐं तव्हांजी सॼी नज़र आहे शयुनि ते, त पॉलीक्लिनिक में सहूलियतुनि जी हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे? कुझु डॉक्टर साहब ॿुधाई बि, त तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे पॉलीक्लिनिक? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु त जेका मरीज़नि जो फ़्लो आहे असां वटि पॉलीक्लिनिक में, हूअं असांजा रूटीन में 6000 पेशेंट 24 कलाकनि में ईंदा हुआ।
उन मुताबिक़ असां OPD टाइम सुबुह जो 8 खां 11 कयो आहे ऐं उन जे करे OPD असांजी 2.5 खां 3,000 24 कलाकनि जी आहे। हाणे असांजो मेन फोकस आहे त कोरोना जी मरीज़नि जी जेका फ्लो आहे, शिदत आहे फैलजण जी, इन ते कंट्रोल कयूं। छो त हीअ जीअं तव्हां ज़िक्र कयो त ॿारनि में बि थी फैलिजे। ॿारनि में फैलजण जो हिकु वॾो डेंजरस ऐं नुक़सानु इहो आहे त जेकॾहिं वॾे कंहिं मरीज़ में कोरोना जूं अलामतूं खंघि, बुखार, ज़ुकाम, जिस्म में सूर हूंदियूं ऐं उहो नोटिस वठंदो ऐं पब्लिक में, पंहिंजी फैमिलीअ में, ऑफिस में, कुलीग में ॿुधाईंदो त मूंखे हीअ प्रॉब्लम आहे ऐं हू टेस्ट कराईंदो ऐं पॉज़िटिव आहे त उहो पाण खे आइसोलेट क्वारंटाइन कंदो, इलाजु कराईंदो। हाणे ॿार इन जे बरक्स ईअं आहे त नंढो ॿारु आहे, उनखे का ख़बर नथी पए त मूंखे को जिस्मानी सूरु आहे या ही सोर थ्रोट आहे ऐं खंघि त ऑब्वियसली ॿार जी बि वालिदेन खे नोटिस में अची वेंदी। जीअं अलामतूं ॿार जूं घटि आहिनि ऐं ॿार जे घटि अलामतुनि जे करे इहो जेको एसिम्प्टोमेटिकल कैरियर आहे, माना जंहिंमें पोटेंशियल आहे बीमारी फैलाइण जो ऐं उनखे ख़बर न आहे ॿार खे त को मुंहं में कोरोना वायरस आहे जेको मुंहं जे ज़रिए फैमिलीअ में, कम्यूनिटीअ में फैलिबो, त इहो वधीक डेंजरस आहे। छो त उन ते उपा वठण जे लाइ असांखे टाइम तमामु लेट ऐं ख़बर देरि पवंदी। जेसि ताईं उन ॿार जी टेस्ट थिए, वॾियूं अलामतूं अचनि, उन जी ख़बर डायग्नोस कंफर्म थिए त हीउ कोरोना जो आहे, पोइ वालिदेन उनखे हॉस्पिटलाइज़ कराइनि या घर में रखनि। तेसि ताईं उन जे ज़रिए फैलाव जेको आहे, मुंहिंजे ख़्याल में वॾे मर्द खां वधीक जेकॾहिं ॿारु एसिम्प्टोमेटिक कैरियर आहे त उहो वधीक फैलाईंदो। उन जी अटैचमेंट फैमिली सां। ॿारनि वारे मामले ते अचूं था। हमज़ा साहिबु इहो ॿुधायो त हाणे तव्हां कोशिशि कयो आहे, मॉनिटरिंग कयो पिया, तव्हांजूं टीमूं आहिनि, छापा हणनि थियूं, सभु शयूं आहिनि, असांखे नज़र बि आयो मुख़्तलिफ़ इवन नंढनि नंढनि मार्केटनि में। अॻु इहा नज़ीर न हूंदी, वॾनि वॾनि मार्केट ते इंतिज़ामिया ईंदी ऐं नंढा मार्केट ईअं हूंदा, पर हिन भेरे इहो नज़र अचे पियो नंढनि मार्केट में इंतिज़ामिया पहुचे थी। पर ईद जे करे तमामु घणी रश आहे, माण्हुनि जो फ्लो घणो आहे, त पोइ तव्हांजी इंतिज़ामिया उन मॉनिटरिंग उन लेवल ते करे थी त छो रश घणी आहे, शयूं आहे, जीअं तव्हां उन SOPs ते अमल। साईं बिल्कुलु असांजो जहिड़ा चैलेंज आहे न, इहो असांजो चैलेंज आहे कि आवाम जी जेको परसेप्शन आहे उहो हाणे चेंज न थियो आहे। ऑल्दो वी आर वर्किंग वेरी हार्ड, असांजी टीमूं हर वक़्तु छापा मां टीम्स असांजी हर जॻह मौजूदु आहिनि, पर पोइ बि जो आवाम आहे उन जो परसेप्शन या रियलिटी स्केयर जहिड़ा वो उनमें मौजूदु नहीं है। अब असांजो ईअं ई लिए असांजो पॉलिसी इहा आहे कि ईद सां पहिरें ई इंशाअल्लाह असां पाकिस्तान आर्मी सां गॾु, रेंजर सां गॾु, पुलिस सां गॾु, असांजी तमामु रिज़र्व्स ऐं तमामु अफ़सरान स्पेशल पॉइंट्स ते ड्यूटी ते मौजूदु रहंदोसि, ताकि कोई जेको भी मानू आए नो हाने फिर भी अगर वो आते हैं टूरिस्ट स्पॉट्स के ऊपर आने की कोशिश करते हैं तो फिर हम उनको सख्ती से उन पर लेंगे, एक्शन भी करेंगे, अरेस्ट भी करेंगे और उनके खिलाफ थोड़ी सी हमें सख्ती करनी पड़ेगी। मसला हमारा यही चल रहा है कि उलमा से हमारी मीटिंग्स हो जाती हैं, उलमा हमारे साथ तय कर लेते हैं कि जी ठीक है हम SOPs पे करेंगे, लेकिन जब हम तरावी चेक करने जाते हैं तो तरावी के ऊपर जो आवाम आ रही होती है वो फिर आगे आती है, रश करती है और वो फिर फैलाने का सबब करती है। लेकिन मैं इस मामले में काफ़ी ज़्यादा होपफुल हूँ कि अगर हमने हमारी टीम्स पहले से मौजूद रहीं, आपके चैनल के तवस्सुत से भी, मीडिया के चैनल के तवस्सुत से हर वक्त हम ये कोशिश कर रहे हैं कि अवेयरनेस क्रिएट हो, लोगों तक हमारा पैगाम पहुँचे कि ईद के ऊपर हम किसी को बाहर नहीं आने देंगे। ईद के ऊपर मार्केट्स हमारी बंद होंगी, रिक्रिएशनल स्पॉट्स हमारे बंद होंगे, असां जो पब्लिक ट्रांसपोर्ट भी इंशाल्लाह हाणे असां जो ऑर्डर ये है कि पब्लिक ट्रांसपोर्ट की इजाज़त ना मिलती, पार्क्स बंद होंगे, फैसल मस्जिद बंद होगी जी, आपके पीर सुहावा बंद होगा, मुनाल बंद होगा, लेक व्यू पार्क बंद होगा, इवन मरी जाने के रास्ते बंद करेंगे, और जो GB और गिलगित बल्तिस्तान है वहाँ पे तो एयर फ्लाइट्स भी हम बंद करवा रहे हैं ताकि लोग ईद के ऊपर अपने घरों में रहें, महसूर रहें, अपने आप का ख्याल करें। बिकॉज अगर ईद के ऊपर लोगों ने इस दफ़ा नहीं केयर किया तो मैंने आपको बता दिया है कि हमारे ऑलरेडी ऑक्सीजन की सप्लाई कम होती जा रही है, और अगर ईद के बाद वही हुआ जो पहली वेव में ईद के बाद हुआ था तो फिर इस्लामाबाद के अंदर हमारी वही सिचुएशन आ जाएगी जो इंडिया के अंदर आई है, और अल्लाह माफ़ करे। और अगर वो सिचुएशन चाइना में और इंडिया में वैसे ही हुआ कि फेस्टिवल पे इकट्ठे हुए, इंडिया के अंदर भी आप देखें कि मेन वजह जो है वो कुंभ के मेले पे हुआ है, सारे लोग निकले हैं और वो गंगा के अंदर गए हैं और वो उन्होंने कहा कि जी ये मजहबी त्यौहार है, इस पर कुछ नहीं होगा, और उसका उनको नतीजा भुगतना पड़ा है। 3 लाख के करीब लोग जो हैं इससे डेथ हो रही हैं, और डेली 2-2.5 लोग जो हैं वो पॉजिटिव केसेस हो रहे हैं, और इवन उनके शमशान घाट्स और कब्रिस्तानों में जगह नहीं बची।
तो अगर हमने पाकिस्तान में अपने आप को बचाना है तो मेरी आवाम से यही अपील होगी कि बिल्कुल वो अपने आप को रिस्ट्रिक्ट करें। ईद के ऊपर आपस में ठीक है नमाज़ पढ़ने आप चले जाएं, उसके बाद आप कोशिश करें कि 2-3 दिन अपने घरों में कैद रहें और कोशिश करें कि जो यूके वेरिएंट है इसका वायरस इस्लामाबाद से ख़त्म हो। ठीक है, वक़्फ़े जो टाइम आहे। नाज़रीन हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक। जब्बार साहब इहो ॿुधायो त हाणे जीअं हमज़ा साहब ॿुधायो त 80% ऑक्यूपेशन थी वई आहे, त पॉली क्लिनिक जी बि इहा पोज़ीशन आहे या वरी जेकॾहिं बूस्ट अचे थो अञा बि कोरोना में त पोइ छा अल्टरनेट छा आहे? जी जी गवर्नमेंट जीअं तव्हां त लिखियो आहे, गवर्नमेंट छा चयो आहे? जी असां हिन वक़्तु जेके एक्टिव बेड आहिनि 37 बेड जेकी असां कोरोना जे लाइ सिलेक्ट कया आहिनि उन मां एवरेज सरासरी तौरु 30 पेशेंट असांजा हर वक़्तु दाख़िल पिया रहनि। 2 खां 3 ॾींहंनि ताईं थोरो इहो फ़र्क़ु पियो आहे त 27-28 पेशेंट दाख़िल हूंदा आहिनि, 8 खां 10 बेड असांजा ख़ाली था रहनि। वेंटिलेटर 9 आहिनि, 9 ई असांजा हर वक़्तु बिज़ी आहिनि छो त पेशेंट जेके सीरियस आहिनि उन्हनि खे वेंटिलेटर सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं उहे असांजा ऑक्यूपाए था रहनि। 10 बेड असां अलाह सां ई ख़ैरु करे अगरि अहिड़ी वर्स्ट सिचुएशन डेवलप थी थिए त उन जे लाइ स्टैंड बाय रखिया आहिनि, उन खां पोइ असांजा बेड 47 थी वेंदा। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल शिदत वधंदी रही ऐं अवाम तावन न कयो ऐं जीअं DC साहब जन चयो त पब्लिक प्लेस ऐं बाज़ारूं मार्केट इन में गैर ज़रूरी जेका क्राउड आहे उन खां अवॉइड न कयो वियो, SOP फॉलो न कया विया। जी जी ऐं ऑक्सीजन जी बि असां वटि कैपेसिटी 4890 क्यूबिक मीटर आहे जेका असांजी 24 कलाकनि जी जेका यूज़ेज आहे उहो 2 खां 2500 इस्तेमालु थी थिए ऐं 3000 असांजी हर वक़्तु मौजूदु थी रहे। जेकॾहिं असांखे कंहिं बि सूरत हाल में का सप्लाई डिले थिए नथी अची सघे त 2 खां 2.5 ॾींहं असां सफिशेंट हूंदासीं। पर जेको मरीज़नि जो रेशो आहे, मरीज़ अचनि था उन जे हिसाब सां फ़िलहालु ठीकु आहे। हा, लेकिन जेका हिन कोरोना जो असुलु जेके 3 लहर जो नुक़सानु इहो आहे त उन जी जेका फैलिजण जी जेका शिदत आहे उहा तमामु घणी आहे। उन जे करे जेकॾहिं ॾिसो हिकु मरीज़ मां 20, 25, 30 माण्हू मुतासिर थी सघनि था त असां इहो था चऊं त छा उहो हिकु पब्लिक कम्यूनिटीअ जो माण्हू उन में एहतियात करे ऐं पाण खे क्वारंटाइन करे या सिम्प्टोमेटिक आहे त उहो घर ताईं महदूद इस्पताल ताईं ऐं गैर ज़रूरी मार्केटनि में इहो फैलाव खां रोके त एतिरा माण्हू बची बि सघनि था। जेकॾहिं हिकु माण्हू एतिरा अफेक्ट करे सघे थो त एतिरनि खे सेव बि करे सघे थो। DC साहब खां पुछूं था। DC साहब इहो ॿुधायो त हिन वक़्तु ज़ाहिर आहे असांजी सोसाइटी अहिड़ी आहे जेसिताईं सख़्ती न कजे या गिरफ़्तारी या फाइन न कजे तेसिताईं सीरियस न वरितो वेंदो आहे। त इहो जेको तव्हां ॿुधायो त गिरफ़्तारी वारो अमल आहे या जेको फाइन वारो अमल आहे इन सां के रिज़ल्ट नतीजा मुसबत आया आहिनि? साईं 100% नतीजा मुस्बत आहे। साईं फॉर एग्ज़ाम्पल दुनिया में जेका भी ममालिक आहिनि जिथे उन्होंने कोरोना SOPs इन्फोर्स किया आहिनि उते कोरोना जो रेट भी घटि थी वियो ऐं उन डिज़ीज़ ते भी कंट्रोल कियो। असां वटि एग्ज़ाम्पल आहे ऑस्ट्रेलिया जी, असां वटि एग्ज़ाम्पल आहे चाइना जी, असां वटि एग्ज़ाम्पल हाणे त आहे दुबई जी एग्ज़ाम्पल आहे, सऊदी अरब जी एग्ज़ाम्पल आहे। वेर एवर देर इज़ स्ट्रॉन्ग इन्फोर्समेंट ऑफ कोरोना SOPs ऑटोमेटिकली द पॉजिटिविटी रेशो गोज़ डाउन। इस्लामाबाद में भी असां को डाटा मौजूद है कि जीअं ई असांजो इंस्पेक्शन रेट इंक्रीज़ थींदो मतलब डेली असांजी इंस्पेक्शन असां वटि 5 मैजिस्ट्रेट आहिनि, डेली 2000 ऐं 2500 इंस्पेक्शंस डेली असांजो थींदियां। इफ़ इंस्पेक्शन रेट्स डिक्रीज़िस इफ़ फ्रॉम 2000 to 1000 ऑटोमेटिकली पॉजिटिविटी रेशो इंक्रीज़ थी वेंदो। तो मसा असां वटि डेली असांजो लाइव डायनामिक डाटा असां वटि मौजूदु आहे। त आवाम लाइ मुंहिंजो पैगाम इहो आहे कि अगरि SOPs ते इन्फोर्समेंट अगरि एवरीबडी इन्फोर्सिस दैट दे विल प्रोटेक्ट देमसेल्व्स एंड इफ़ अगर वो ईअं ई असल मतिलबु कन्फ्यूजन में रहंदो कि जी SOPs जो फ़ाइदो ना आहे, मास्क जो फ़ाइदो ना आहे, हुननि जा रिज़ल्ट असांजी अखियुनि जो सामने आहे। असांजे गॾु जेको बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उते rate of positivity is much higher than Islamabad. Why? Because Islamabad में SOPs मौजूद आहिनि। तो मुझे भी मतलब स्ट्रॉन्ग ये कन्विक्शन आ कि if we follow all SOPs इंशाल्लाह
ईद जो भी चैलेंज जेको आहे इंशाल्लाह असां इसके डिफीट कंदोसि एंड पोइ ईद खां बाद इंशाल्लाह द पॉजिटिविटी रेशो विल गो डाउन। अच्छा, पहिरीं वेव में माण्हुनि खे ख़ौफ़ बि हुयो, नई शइ हुई, इन जे करे ख़ौफ़ज़दा हुआ। पहिरियां असां ॾिसंदासीं त मार्केटुनि में स्टेप्स ठाहिया वेंदा डिस्टेंस जा, ऐं माण्हू पाण बि उन ते अमल कंदा ऐं ख़ुदि दुकानदार बि अमल कराईंदा। पर हाणे उहे स्टेप्स या इहे शयूं थोरो घटि नज़र अचनि थियूं मार्केट में। मतिलबु मार्केट जेके कमेटियूं आहिनि या उन्हनि सां तव्हांजो राब्तो आहे या इहा शइ घटि छो थी वई आहे? इन में जो प्राइम रीज़न आहे मुंहिंजी नज़र में एक एलिमेंट ऑफ फटीग आहे। द डिजीज टाइम पीरियड ऑफ डिजीज़ मतलब इतना लंबा हो चुका हुआ है ये टाइम पीरियड कि लोग अब फटीग का शिकार हो गए हुए हैं। हमारी जो इंतज़ामिया के अफसरान हैं, हमारी जो ताजर कम्युनिटी है, वो थक गए हैं। वो कहते हैं यार बस अब हम और कितना करें। इवन अगर आप ऑफिस के अंदर भी देखें तो आपको नज़र आएगा कि इस फटीग के एलिमेंट की वजह से लोग, इसीलिए हमारी जो मेडिकल कम्युनिटी है उससे बार बार यही रिक्वेस्ट थी, आज भी हमने मिनिस्ट्री ऑफ हेल्थ से रिक्वेस्ट की है कि सर वैक्सीन्स बढ़ाएं, क्योंकि इतनी लंबी अरसे तक दुनिया के अंदर भी और इंसान की जिबिल्लत में, इंसान की साइकोलॉजी में इतनी सख्त नहीं है कि हम इतनी लंबी लड़ाई लड़ सकें। तो अभी टाइम यही आया है कि हम पूरा फोकस SOP पे रहे, लेकिन साथ ही साथ हम वैक्सीन्स के ऊपर अपनी फोकस बढ़ाएं, लोगों के अंदर ये विल पैदा करें कि वो वैक्सीन लगवाएं। और हुकूमत से भी हम ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि वैक्सीन ज़्यादा से ज़्यादा मंगवाएं, ताकि हम जो हमारी ऐसी पॉपुलेशन है जिनकी एज ज़्यादा है या जो ब्लड प्रेशर के, शुगर के मरीज़ हैं, कोमॉर्बिडिटीज़ जिनको हम कहते हैं, उन लोगों को अगर हमारी वैक्सीन लग जाए तो हमारा डेथ रेशो और जो हॉस्पिटल में क्रिटिकल पेशेंट्स का जो नंबर है वो डिक्रीज़ हो जाएगा। अगर वो डिक्रीज़ हो जाए तो फिर इट इज़ जस्ट लाइक एनी अदर डिजीज़। बेसिकली तो कोविड एक फ्लू का वायरस ही है। ये तो हॉस्पिटल्स पे इतना स्ट्रेस डाल देता है लोगों को, ट्रायल एंड एरर की इसकी मेडिकेशन ऐसी चलती है कि लोग फिर सर्वाइव नहीं कर पाते। डीसी साहब, सॼी दुनिया उन SOPs वारे फेज़ मां निकिरी वैक्सीन वारी फेज़ ते अची वई आहे, पर असां अञा वैक्सीन वारे फेज़ ते न अची सघिया आहियूं। हिकु त माना ज़ाहिर आहे उन लाइ सोर्सिस बि खपनि, पैसो खपे, ऐं उन खां अलावा अवेयरनेस जो वॾो इशू आहे। घणा माण्हू चवंदा त इहे वैक्सीन अलाए ठीकु आहे अलाए न आहे, अलाए छा कंदी, जीअं पोलियो लाइ मिथ आहिनि, इन लाइ बि मिथ सोशल मीडिया ते फिरनि थियूं। छा था सम्झो त इनखे गवर्नमेंट खे रैपिडली इन तरफ़ न अचणु खपे, इन फेज़ तरफ़ मुकमल अचणु खपे? साईं, आई 100% एग्री, बट यही तो असांजो चैलेंज आहे। असां वटि रिसोर्सिस बि घटि आहिनि, असां वटि सप्लाई जो मेजर इशू आहे। असां ते हाणे चाइना असांजो दोस्त मुल्क आहे, उन्हनि जो शुक्रिया कि उनखे 5 मिलियन वैक्सीन मज़ीद असां वटि मोकिलियूं आहिनि। एंड इंशाल्लाह 5 ये वाला फेज़ इंशाल्लाह महीना के अंदर अंदर इंशाल्लाह 5 मिलियन वैक्सीन्स तमाम वॾे शहरों में इंशाल्लाह वैक्सीन थी वेंदी। बट चैलेंज इहो आहे कि असां वटि रिसोर्सिस जो भी इशू आहे, वैक्सीनेशन सेंटर्स जो भी इशू आहे, एंड जेका तव्हां ॿुधायो बि आहे कि अवेयरनेस जो भी इशू आहे। लोग माण्हू हाणे तक कन्विंस ना आहिनि अबाउट दी एफिकेसी ऑफ वैक्सीन। एंड हिन में गवर्नमेंट को भी असां पाण भी इसमें कोशिश कंदासीं, एंड असां मीडिया सां भी रिक्वेस्ट करदा कि जी वैक्सीन जी अवेयरनेस बारे कोई ना कोई प्रोग्राम ज़रूर कनि। ही प्रोग्राम आहे, इन क़िस्म जा प्रोग्राम बिल्कुल थींदा ऐं अॻिते बि थींदा। डॉक्टर साहब पुछंदो, डॉक्टर साहब वैक्सीन वारो जेको मामिलो आहे, त छा था सम्झो त माण्हुनि खे छा गवर्नमेंट सम्झाए न सघी आहे या अवेयरनेस कैंपेन न हलाए सघी आहे गवर्नमेंट, त माण्हू अञा ताईं डिॼनि था वैक्सीन हलाइण? न, गवर्नमेंट वैक्सीन जे पॉइंट ऑफ व्यू खां तमामु पॉज़िटिव ऐं वक़्ताए था फ़ैसिला वरिता आहिनि। सप्लाई तमामु सुठी जेका हेल्थ वर्करनि जे लाइ अची वई। वैक्सीन घणी हुई, एतिरा हेल्थ वर्कर लॻाइण वारा विलिंग न हुआ। हाणे हिन वक़्तु बि जेकॾहिं ॾिठो वञे त वैक्सीन जी असां वटि शार्टेज न आहे। हिन वक़्तु बि जेका पब्लिक खे अवेयरनेस गवर्नमेंट सतह ते, हेल्थ जेके स्पेशलिस्ट उहे या एडमिनिस्ट्रेटिवली इहो महसूसु कराइण में मसरूफ़ आहिनि त इन वैक्सीन जा फ़ाइदा आहिनि। ॾिसो, जेकॾहिं हिकु वैक्सीन लॻाइण खां पोइ उन मरीज़ खे जेकॾहिं क़ुवत मुदाफ़त हिकु वैक्सीन जे करे मिलंदी त उन बीमारीअ जी जेका शिदत आहे, हुन जे मथां जेका घणो हमलेआवर थियणु चाहींदी, उन खां उहा वैक्सीन हुनखे तहफ़ुज़ ॾींदी। हे ईअं ई आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं सफ़र में रेगिस्तान में वञो था, जिते तव्हांखे ख़बर आहे त पाणी न मिलंदो रस्ते में, उते तव्हांखे वैक्सीन माना हिकु जस्ट लाइक तव्हांजे लाइ पाण केरी था कयो पाणी, त जाते वैक्सीन लाज़मी आहे ऐं उन जो को नुक़सानु आहे, उन जो फ़ाइदो आहे ऐं ही ब्लेसिंग आहे त जेकॾहिं कंहिं पेशेंट खे कोरोना इन्फेक्शन थी बि वियो ऐं उहो ऑलरेडी वैक्सीनेटेड हूंदो त उन कोरोना जी जेका इन्फेक्शन जी जेका शिदत आहे
उहा उनखे एतिरो घणो मुतासिर न कंदी ऐं ख़ुदा न ख़ास्ता उन जी का फैटलिटीअ जी तरफ़ उनखे न वठी वेंदी। सही आहे, फ़ाइदो आहे। फ़ाइदो आहे ऐं गवर्नमेंट उन जे लाइ एतिरा उपाउ वठे थी, हेतिरी ख़र्च करे। ठीकु आहे, DC साहब खां ॿुधायो। DC साहब इहो ॿुधायो त ईद माना उन सेंस में कोरोना जे सेंस में ख़तरो आहे, ज़ाहिर आहे माण्हू गॾु गेदर थींदा। तव्हां इहो चयो त रोड रस्ता बंदि कंदासूं, इन क़िस्म जो आहे, पर इन्फोर्समेंट ते तव्हां वटि एतिरो अमलो आहे जो उनखे इन्फोर्स कीअं कराईंदो, उहो प्लानिंग छा आहे? साईं, ये बिल्कुल आपकी बात सही है कि इन्फोर्समेंट के लिए हमारे पास उतना अमला नहीं होता। इन्फोर्समेंट हमेशा हमारा चैलेंज रहता है। पिछली ईद के ऊपर भी हमने अवेयरनेस काफ़ी क्रिएट की, इसके बावजूद लोग पीर सुहावा में, ग्रीन बेल्ट्स में, पार्क्स में, फैसल मस्जिद में, लेक व्यू पार्क में आ जाते हैं, दूसरे शहरों से भी आ जाते हैं, आके गाड़ियों में आके बैठ जाते हैं। फिर उन गाड़ियों में से बच्चों को उठाना, औरतों को उठाना, वो एक बड़ा मुश्किल काम हो जाता है, चैलेंज है। लेकिन इस दफ़ा हमने, हमारी स्ट्रैटेजी का क्या प्लान है कि मैंने आपको जैसे पहले भी बताया कि हमने इस दफ़ा पाकिस्तान आर्मी को रिक्विजिशन किया है, रेंजर्स को रिक्विजिशन किया है। हमारी जो मैजिस्ट्रेट की टीम्स थी इस्लामाबाद में वो 6-7 होती थी, अभी वो हम 25 तक ले गए हैं। 25 मैजिस्ट्रेट्स हमने सेटअप किए हुए हैं जिनका काम ही है कि उन्होंने इन्फोर्समेंट करनी है। आज भी यहाँ से निकल के जो इस्लामाबाद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ है उनकी हमने टीम्स बनाई हैं कि वो हमारे साथ आके इसमें इन्फोर्समेंट में हमारी हेल्प करें। और ईद से पहले जो हमारी बहुत ज़्यादा अवेयरनेस भी हम क्रिएट करेंगे, हर प्रोग्राम में भी जाके बता रहे हैं, और फिर उस दिन हमारी सिंबॉलिक जो फोर्स होगी वो आपको सड़कों के ऊपर नज़र भी आएगी। तो इंशाल्लाह चैलेंज हमारा बड़ा है और लोगों को खुद ही एहतियात करनी चाहिए। लेकिन अगर फिर भी लोग आएंगे तो हम कोशिश करेंगे कि 80 to 90% हम एरियाज़ को कवर करें और लोगों को मजबूर करें कि वो अपने घरों तक मौजूद रहें। आपको पता है उसका सबसे अच्छा तरीका हमने ये किया है कि ईद के ऊपर हर किस्म की पब्लिक ट्रांसपोर्ट बंद होगी। तो अगर पब्लिक ट्रांसपोर्ट बंद हो, लोग टैक्सीज़ की तरफ जाएंगे, और टैक्सीज़ क्योंकि शॉर्टेज है तो वो उनका रेट बहुत ज़्यादा हो जाएगा। तो एक तो ऑटोमेटिकली वो एक रिस्ट्रिक्शन लग जाएगी, रेट की वजह से भी कुछ लोगों के अंदर इनहिबिशन आ जाएगी। वो कहेंगे कि यार इतनी महंगी है, कौन करे, चलो घर में ही बैठते हैं। तो इस तरह इनडायरेक्टली भी हम उनको कर रहे हैं, बाकी डायरेक्टली भी हम उनको एक्टिवली भी स्टॉप करेंगे। जो लोग आएंगे उनको फोर्स के ज़रिए, पुलिस के ज़रिए, अरेस्ट्स के ज़रिए, गाड़ियाँ, नाके भी लगाए जाएंगे। और ईद के ऊपर है ये बड़ी बदकिस्मती की बात, मुझे भी बड़ी शर्म आती है और मैं अफसोस भी होता है कि ईद ऐसा टाइम है जिसमें तमाम लोगों को मिलना चाहिए, आपस में प्यार बांटना चाहिए, एक दूसरे को गिफ्ट देने चाहिए, अपने घरों में, गाँव में जाना चाहिए। लेकिन बस अल्लाह ताला से दुआ भी करते हैं और इस्तग़फ़ार भी पढ़ते हैं कि अल्लाह ताला की ये टाइम जल्द से जल्द ख़त्म हो। और ईद के ऊपर लोगों को यही मैसेज दे रहे हैं कि खुदारा इस ईद की खुशी को पोस्टपोन करें अगर आप अपने प्यारों को बचाना चाहते हैं। अगर इस ईद के ऊपर हमने एहतियात नहीं की और हमारे पॉजिटिव केसेस इस्लामाबाद की, मैं कह रहा हूँ कि अगर 10% से ये 20% पे जाते हैं तो कोई वैक्सीन, कोई बेड्स, कोई ऑक्सीजन, दुनिया के बेहतरीन मुल्कों के हेल्थ स्ट्रक्चर फेल हो गए हैं। इंडिया में फेल हो गया, अमेरिका में फेल हो गया, ईरान में फेल हो गया, इंग्लैंड, स्पेन, इटली में फेल हो गया, पाकिस्तान क्या चीज़ है? तो इसलिए हमें एहतियात ही, हमारे पास एक ही ऑप्शन है, हमारे पास ऑप्शन ही एहतियात की और कोई ऑप्शन नहीं। ठीक है हमजा शफका साहब, बहुत शुक्रिया आपने टाइम दिया। डॉक्टर अब्दुल जब्बार भुट्टो साहब, वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदा। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे प्रोफेसर डॉक्टर रहमतुल्लाह कुरैशी, जेको हर्बलिस्ट आहे। ऐं साण सां असां मालूम कंदासूं त कोरोना वायरस जे हवाले सां कहिड़ा हर्ब्स इस्तेमालु कया वञनि, खाधे पीते जूं कहिड़ियूं शयूं हुजनि, जंहिं सबबु जंहिंखे कोरोना थी वई आहे उहो बि कोरोना खां बची सघे ऐं उनजे असर खे घटाए सघे, या वरी कहिड़ा हर्ब्स इस्तेमालु करे सघजनि था जेके कोरोना वायरस जे मर्ज़ खां माण्हू परे रही सघे। जॾहिं असांखे ॿियो मुअज़्ज़िज़ महिमान जॉइन कयो आहे हाशिम अबड़ो साहब, जेको योगा एक्सपर्ट आहे ऐं इंतिहाई बाइल्म शख़्सियत आहे। मां ॿिन्ही खे वेलकम चवां थो पंहिंजे प्रोग्राम में। डॉक्टर रहमतुल्लाह साहब खां शुरूआत कयूं था। रहमत साहब, इहो ॿुधायो त हर्बलिस्ट आहियो तव्हांजो डिज़र्ट में बि कमु थियो आहे, ॿाहिराणी में बि कमु कयो आहे, ऐं स्कॉलर आहियो, PhD स्कॉलर आहियो। तव्हां इहो ॿुधायो त कोरोना वायरस जेको इफेक्ट थी वञे, ॿाहिराणी में वेठो आहे माण्हू या शहर में, उनजे आस पास सराउंडिंग में अहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि जेको उहो इस्तेमालु करे इन मर्ज़ खां बची सघे? बिस्मिल्लाह रहमान रहीम, तव्हां हिकिड़ो वैलिड क्वेश्चन कयो आहे। एक्चुअली जेकॾहिं असां पाकिस्तान खे ॾिसूं त पाकिस्तान जे सभिनी जेके ज़ोन्स में अलाह पाक अहिड़ी ॿूटियूं, अहिड़ी जेको आहे हर्ब्स ॾिनियूं वियूं आहिनि
जंहिंजे करे इहे अहिड़ी जेकी बीमारियूं आहिनि ख़ासि तौर ते ही वबाई मर्ज़ थी चुको आहे कोविड-19 या जेको अॼुकल्ह प्रॉब्लमेटिक आहे। पोइ उन जे लाइ सभिनीनि खां वधीक जेकॾहिं घर खां शुरूआति कयूं था, असांजे घर में जेके बि मसाला आहिनि उहे ख़ासि तौर ते इफेक्टिव आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त सुंढ आहे जंहिंखे अदरक बि चइबो आहे, ऐं प्लस मिठी काठी आहे, इन खां अलावा मुलेठी आहे। इहे शयूं आहिनि जेकी वधीक काराइतियूं साबित थियूं आहिनि। ऐं इन जो मां पहिरियों ज़िक्र इन करे कयो त अॼुकल्ह जेको लेटेस्ट रिसर्च आई आहे जंहिंमें कुझु जेके ड्रग्स आहिनि जंहिंमें पैरास्टामोल सां कोडीन बि आहे, उन्हनि खे टेस्ट कयो वियो ऐं इन्हनि सां कंपेयर कयो वियो त जेके असांजा जीअं मां तव्हांखे ॿुधायां मुलेठी आहे, अदरक आहे, या ईअं सम्झो त गार्लिक आहे, उहे घर में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ते बि टेस्ट कयो वियो त ख़बर इहा पई त जेके मेडिसन्स मौजूदु आहिनि मार्केट में पैरास्टामोल सां गॾु, इन्हनि जो को बि इफेक्ट जेको आहे ज़ाहिर न थियो आहे। पर इहे जेके हर्ब्स शुरू कयूं वयूं आहिनि ऐं इस्तेमालु कयूं आहिनि, जंहिंमें अदरक वधीक सुठी शइ आहे, ऐं जंहिंमें मुलेठी आहे जंहिंखे मिठी काठी बि चइबो आहे, दारचीनी आहे, इहे टे शयूं। हा, न उहो त आहे। उहो जेकॾहिं मां तव्हांखे ॻणायां त उन में जेको आहे हिकिड़ी कालमेग आहे जेका पंसार खां तव्हांखे मिली सघे थी, पंसार खां ईज़ीली मिली सघे थी। होम्योपैथिक स्टोर ते बि कालमेग मदर टिंक्चर अवेलेबल आहे। इन खां अलावा असां वटि जेकॾहिं तुख़्म खितमी, तुख़्म खिबाज़ी जेको जोशांदा पाण पीअंदा आहियूं, जेको जोहरे जोशांदा मौजूदु आहे, उन ते तहक़ीक़ कई वई आहे त उहो बि ज़रूरी आहे। लेमन ग्रास उन जे लाइ ॾाढो इफेक्टिव आहे, जेकॾहिं उहो त हर जाइ ते तव्हांखे मिली सघे थो, उन में को मसइलो न आहे। सौंफ़ जेको आहे उहो वधीक काराइती शइ आहे, उन जे हिसाब सां बि। जेकॾहिं असां रावलपिंडी इस्लामाबाद जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ी जड़ी बूटी आहे जस्टिशिया जेको चइबो आहे या बेकड़ चइबो आहे, उहा उन जी दवा बि होम्योपैथिक में मौजूदु आहे। हिकिड़ी आहे हेड्रा हिलेक्सा, लिली सीरप जे तौर ते मार्केट में अवेलेबल आहे, ऐं उहा जेको आहे उन ते बि तहक़ीक़ थी आहे त उहा बि इफेक्टिव मेडिसन साबित थी आहे। इन खां अलावा हिन में सिलिबम मेरियनम आहे, हिन में हैड्र बि आहे, हिन में थाइमस जी हिकिड़ी स्पीसी आहे जेको मुख़्तलिफ़ रीजन में आहे। चलो, तव्हां मसाला ऐं कुझु हर्बल शयूं ॿुधायूं आहिनि, सब्ज़ियुनि ऐं फ्रूट्स जे बाद में अचूं था। हाशिम साहिबु ॾियूं था। हाशिम साहिबु इहो ॿुधायो त तव्हां योगा एक्सपर्ट आहियो, नेचर जे वेझो आहियो ऐं नेचर जूं क्लोज़ली शयूं तव्हां ॾिठियूं आहिनि त कोरोना वायरस जी वबा आहे, लॉकडाउन आहे, माण्हू पंहिंजे घरनि में आहिनि, त योगा करे पंहिंजे घर में ई या ॿाहिरि आइसोलेट कंहिं जॻह ते बि योगा करे, कहिड़ा योगा जा उहे पोज़ आहिनि या योगा जूं कुझु शयूं आहिनि या ब्रीदिंग्स आहिनि जंहिंजे करे त उहो बची बि सघे थो, या जंहिंखे थी वियो आहे त उहो कीअं रिलीफ हासिलु करे सघे थो? गौर ऐं इन खां अॻु मुंहिंजो उहे आसन या उहे प्रैक्टिसिस या टेक्निक्स या जेके तौर तरीक़ा आहिनि जेके योगिक वे ऑफ लाइफ में इंसान खे ॿुधाया वञनि था, पर आउं ॿ शयूं ज़रूरु अर्ज़ु कंदुसि। अघनि मिड़ी अॼु कयो रंज, अघनि मिड़ी अॼु कयो सॾु सिहत खे, अघनि मिड़ी अॼु कयो सॾु सिहत खे, ॾूर ॾुखंदा भॼ मिहरीअ मुंहुं ॾेखारियो। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, हीउ इंसान जो जेको ढांचो आहे, जेको फ्रेम आहे, खाको आहे, इहो रब करीम तमामु हसीन खां हसीन कालब में जोड़ियो आहे। ऐं हाणे इन जी तक़ाज़ा आहे त उन हसीन खां हसीन कालब खे कीअं ऐं उन हसीन खां हसीन ढांचे खे, फ्रेम खे, खाके खे कीअं इंटैक्ट रखिजे, कीअं उन जे रूप ऐं अंदाज़ में रखिजे, त उन जे लाइ योगा हिकिड़ो बहितरीनु थेरेपी आहे, तौरु आहे, तरीक़ो आहे, वे ऑफ लाइफ आहे, ज़िंदगी घारण जो तरीक़ो आहे। मां अक्सर ऐं मुंहिंजी योगिन अमर असीं अक्सर दोस्तनि खे चवंदा आहियूं त इंसान खे जेकॾहिं 4 तरीक़ा अची वञनि, पहिरियों तरीक़ो आहे त बीहजे कीअं, बीहक इंसान जी जेका आहे न उहा माण्हूअ जी ठीकु हुजणु खपे। ॿियो वेहिजे कीअं, हाणे हीउ जेको वेहण जो तरीक़ो आहे जंहिं अंदाज़ में मां वेठो आहियां, इन सां जेको इम्यून सिस्टम आहे या इंसानी ज़रूरत जा जेके अहम ऑर्गन्स आहिनि जेकी जंहिं इंसान जे फ्रेम में जंहिं नमूने सां रखियल आहिनि त उहे दॿजनि नथा, उन्हनि ते पीढ़ नथी पए ऐं उन्हनि ते प्रेशर नथो पए। माना इंसान खे जेकॾहिं बीहणु सही अंदाज़ में, दुरुस्त अंदाज़ में अचे,
माना उहो बि योगिक स्टाइल आहे। जेकॾहिं इंसान खे वेहणु सही अंदाज़ में अचे ऐं खाइणु सही अंदाज़ में, सुम्हणु सही अंदाज़ में, त सुम्हिबो कीअं आहे ऐं इन खां पोइ पहिरणु त छा पहिरणु खपे, इहे योगा जा बुनियादी जेके आहिनि प्रोटोकॉल जूं तक़ाज़ाऊं आहिनि। हाणे योगा जीअं त आहे टिनि शयुनि जे मिलन जो, मेलाप जो नालो, जिस्म जो, रूह जो ऐं ज़हन जो, बॉडी माइंड एंड सोल। इन टिनि शयुनि जी जेका हम आहंगी आहे, जेको योग आहे, इन जो जेको मिलन आहे उहो योगा आहे। हाणे जीअं वबा जे दौर में रहूं पिया, वबा जे माहौल में रहूं पिया ऐं वबा इज़ एवरीवेयर, पेंडेमिक इज़ एवरीवेयर, त योगा बि हर माण्हूअ जे लाइ आहे, हर हंध जे लाइ आहे ऐं हर एज, हर उमिरि वारे माण्हूअ जे लाइ आहे। त उन लाइ छा करणु खपे, त योगा टिनि हिसनि ते पंहिंजो विरहायल आहे, टिनि हिसनि में विरहायल आहे। पहिरियों जेको योगा जो उसूल आहे या पहिरीं जेका पार्ट आहे या हिसो या भाङो आहे, उहा आहे मेडिटेशन, माना तफ़कुर ऐं तदबुर वारी कैफ़ियत। ही मेडिटेशन जी कैफ़ियत आहे। इंसानु जेकॾहिं हिन कैफ़ियत में वेहे, ईअं ही वेह इख़्तियार करे, माना पहिरीं जा पाण में कयम रूह रिहाण, त न को ॾूंगर ॾेह में न का के चिनकान। जेकॾहिं इंसानु फॉर ए फ्यू मोमेंट्स मेडिटेशन बि करे त संदसि जेको इम्यून सिस्टम आहे, जेको बीमारी बड़ीअ खां खेसि बचाए थो, जेको निज़ाम ऐं कुदरत आहे, अलाह करीम जेको उन ॾिनो आहे, त हर शइ पंहिंजे सिट्रा में अचे थी, हर शइ पंहिंजे उन इहे प्रॉपर फ्रेम ऑर्डर में अचे थी। यकीन उहो जेको बीमारी बड़ीअ खां बचाइण वारो अलाह जो ॾिनल निज़ाम आहे, इम्यून सिस्टम, उहो स्ट्रांग थिए थो। जेकॾहिं उन ते हलां बि थिए थी, विचड़ंदड़ बीमारी जी सूरत में हुजे, वबा जी सूरत में हुजे, या कंहिं ॿिए बि अंदाज़ में इन्फेक्शन जी सूरत में हुजे, वायरल सूरत में हुजे, त उहो उन खे मुंहुं ॾेई सघे थो। अच्छा, हाणे जेकॾहिं मेडिटेशन हिकिड़ो हिसो, योगा जो हिकिड़ो पहिरियों जेको हिसो आहे उहा मेडिटेशन, उन खां पोइ ॿियो जेको हिसो आहे उहा ब्रीथिंग, साह खां। हाणे असां अलमियो, असां वॾो जेको सभिनी ब्रीदिंग इंतिहाई अहम हिकिड़ो कंपोनेंट आहे। इन ते अचूं था, कुरैशी साहिब खां पुछंदासूं त कुरैशी साहिब बि ॿुधायो त आम माण्हुनि जी असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ज़ाहिर कुझु जड़ियूं ॿूटियूं अहिड़ियूं आहिनि जेको माण्हू खे अंडरस्टैंडिंग न आहे, या ॻोठ में आहे, पंसार ताईं नथो वञी सघे, लॉकडाउन आहे, सवारी बंदि आहे, सभु शयूं आहिनि, पर उनजे ॻोठ में ई पंहिंजे ॿनीअ में जेके सब्जियूं आहिनि या फ्रूट आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा इस्तेमालु करे जंहिंसां उनजो इम्यून सिस्टम ठीकु थिए या इन वबा खां बची सघे। पहिरियों त जेकॾहिं असां सिंध वारे पासे ॾे वञूं या हिते बि आहे, हेसी ताईं पोठवार रीजन ताईं जेकॾहिं तव्हांखे मिले, हिकिड़ो त मोरिंगा ओलिफ्रा जेके पाण सुहांजड़ो चइबो आहे या सुहांजड़ो चइबो आहे, उहा त हुनखे चइबो आहे त इट्स अ मिरेकल ट्री, हिकिड़ो अजाइब खानो आहे हिकिड़े, माना हिन में अहिड़ी कैपेसिटी आहे, जादुई असरु आहे। हा, ऐं उन जी जेको आहे इम्यून सिस्टम जेको आहे बूस्ट करण में ही लीडिंग जेको आहे मेडिसिन आहे। ही एंटी डायबिटिक बि आहे, जंहिंखे जेकॾहिं शुगर आहे उन जे लाइ बि बहितरु आहे, सिस्टम बि आहे, हर कंहिंखे हा अवेलेबल थी सघे थी, मिली सघे थी, मार्केट में बि अवेलेबल आहे। ॿियो जेको जेकॾहिं असां घर जी शयुनि ते अचूं त जेको आहे गार्लिक आहे, जेको थूम आहे असां वटि अवेलेबल आहे, अदरक या सुंढ उहा अवेलेबल आहे, दारचीनी आहे, लौंग आहिनि उहे अवेलेबल आहिनि। जेकॾहिं ॿाहिरि वञो त बेद मुश्क जो हिकिड़ो वणु बीठो हूंदो आहे अमूमन, उन जा लीव्स, उन जी जेकॾहिं बाफ़ वठिजे एज़ ए, उहो ॾाढो सूदिंग इफेक्ट आहे ऐं उहो रिसर्च में बि साबित थी चुकी आहे। हा, साह खणण में बि, ऐं प्लस हुनजी जेकॾहिं नेज़ल में जेकॾहिं फ्लू या इन्फ्लुएंज़ा थी थो त इनिशियल स्टेज में हू ॾाढो इफेक्टिव आहे हुनजी जेकॾहिं यूज़ कजे। ऐं जेकॾहिं लौंग, दारचीनी, इन्हनि शयुनि जो जेकॾहिं तव्हां पाण में मिक्स करे बि जोशांदा जेकॾहिं यूज़ कजे त सभिनीनि खां वधीक जेकॾहिं इम्यून सिस्टम आहे त असांखे वाइटामिन सी जेको आहे उहो डेली बेस ते जेको आहे वधाइणो पवंदो क्वांटिटी। वाइटामिन सी जा जेके सोर्सिस आहिनि, जंहिंमें सभिनीनि खां अॻु में त ज़ाहिर आहे सिट्रस, जंहिंमें लीमो वधीक आहे। इन खां पोइ वरी जेकॾहिं चिलीज़ आहिनि, उन में बेल पेपर ख़ासि तौर ते अॼुकल्ह मार्केट में अवेलेबल आहे। तव्हां जेकॾहिं लीमो, साओ मिर्च, हा साओ मिर्च थी वियो, भिंडी, वरी तव्हां जेकॾहिं ॾिसो त ज़ैतून आहे, मार्केट में अवेलेबल आहे, ज़ैतून बि सुठो रिच सोर्स जो आहे। फ्रूट्स त ऑलमोस्ट सभिनीनि में जेको आहे उहो मौजूदु आहे कंहिं न कंहिं क्वांटिटी। ज़ैतून त माना लाड़काणे वारा ख़ुशि नसीब। हा, हाशिम साहब लाड़काणे वारा, हिन में को शक न आहे। मां हिते उगाव ऐं ख़ुशबू महसूसु कयां पियो। नालो वठण सां ई तव्हांखे अरोमा फील थींदो।
बहरहाल जेके फ्रूट्स आहिनि ऐं पपाया ख़ासि तौर ते पपाया खे इग्नोर न करणु खपे पपीतो उहो अवेलेबल आहे हिकिड़ी ग्लोर काठी बि हूंदी आहे जेका अमूमन तौर ते माण्हू पोखींदा आहिनि एज़ ए क्लाइंबर पर हू उन ते बि साबित थी चुकी आहे रिसर्च त हू ख़ासि तौर ते कोविड-19 ऐं मलेरियल फीवर उन जे लाइ ॾाढी इफेक्टिव आहे निम असां वटि आहे निम जो तव्हांखे ख़बर आहे असांजो हिकिड़ो सीज़नल पहिरियों को दौरु हूंदो त माण्हू जेकॾहिं उहो स्प्रिंग सीज़न में मौसम बहार में ख़ासि तौर ते जेको एरियल पार्ट्स आहे ग्राइंड करे ऐं जूस उहो चवंदा आहिनि त सही आहे मसाला अची विया सब्जियूं अची वियूं फ्रूट अची वियो हाणे ब्रीदिंग तरफ़ हलूं था आशिम साहिबु माण्हू ज़ाहिर आहे योगा अहिड़ी शइ आहे जेको उन लाइ मख़सूसु माहौल न खपे जीअं जिम लाइ तव्हांखे मख़सूसु माहौल खपे थो ओॾे वञिणो पवे थो लॉकडाउन आहे छा आहे त तव्हां पाबंद थी वञो त योगा माण्हू घर में बि करे सघे थो ब्रीदिंग त सवेर ॿुधायो पिया उहे कहिड़ियूं ब्रीदिंग कीअं करे माण्हू त जीअं बचाव असल में गौर जीअं मूं अर्ज़ु कयो न त मेडिटेशन खां पोइ जेको अहम उनसर आहे अहम एलिमेंट जे आहे उहो आहे साह खणण जूं मश्कूं साह खणण जा आसन प्रैक्टिसिस छो जो इंसान जी जेका फितरत आहे या इंसान जी जेका तख़लीक़ आहे इन में विहारो खां मथे केमिकल उनसर जेके केमिकल एलिमेंट्स आहिनि उहे आहिनि उन्हनि खे सरगर्म रखण जे लाइ उन्हनि खे फ़ाल रखण जे लाइ या उन्हनि खां भरपूर क़िस्म जो कमु वठण जे लाइ साह जूं जेके प्रैक्टिसिस आहिनि या ब्रीथिंग जेके आसन आहिनि उहे वॾो किरदारु अदा था कनि हाणे ॾिसो असांखे वॾे में वॾी जेका ख़राबी आहे असांजे मुआशिरे या माहौल सॼे समाज में असां साह खणणु न सिखियो आहे न सेखारियो थो वञे जंहिं अंदाज़ में नंढो न्यूली बान नओं ॼमल ॿारु साह खणंदो आहे न उन जे साह खणण जो अंदाज़ तव्हां ॾिठो हूंदो आहे त हू हा जंहिं अंदाज़ में साह खणंदो आहे त हुन पेट जेको बिल्कुलु भरिजी फूकणे जी हा ऐं हाणे इहो तरीक़ो आहे साह खणण जो हाणे असीं खणंदा आहियूं मुंहं सां वात सां साह खणंदा आहियूं नतीजनि पोइ उहे जेकी बि वायरसिस या जेके पॉल्यूटेंट हूंदा आहिनि या जेके एनवायरमेंट खे माहौल खे ख़राबु कंदड़ जेके बि जुज़ा हूंदा आहिनि उहे सभु वञी अंदरि जेको आहिनि घर कंदा आहिनि माना उहो वञी मड़ो मक़ाम बणिबा आहिनि सॼो असांजो पेट हाणे पहिरीं जेको साह खणण जो हूअं त योगा जे पॉइंट ऑफ व्यू खां नुक़्ते नज़र खां तक़रीबन 75 प्रैक्टिसिस आहिनि 75 आसन आहिनि पर 12 ख़ुसूसी तौर ते कया वेंदा आहिनि असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो मुख़्तसिर टाइम आहे त ब्रीदिंग उहो कीअं कनि प्रैक्टिकली अच्छा हाणे फ़र्ज़ु हाणे रोज़ो बि आहे त रोज़े वारी कैफ़ियत में हीअ जेको आहे ज़ुबान आहे इन खे हीअ तारूं जेको आहे तारूअ सां मिलाए करे ऐं हीअ कैफ़ियत ई आहे वेहण जी कैफ़ियत योगा में या हूअं इवन प्रैक्टिकल लाइफ में जेका तव्हांजी ज़िंदगी आहे जीअं दोस्त वेठो आहे इन वेहण सां चुक पवंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु आई साइट बि अॻिते हली करे डैमेज थी हाणे जेकॾहिं हीअं वेहंदो न माण्हू योगा में त पहिरीं वेहो हीअं उन खां पोइ अखियूं बंदि करणु योगा जे की प्रिंसिपल्स में शामिलु आहे फ़र्ज़ु कयो हीअं तव्हां हिन कैफ़ियत में वेही करे ऐं उन खां पोइ फ़र्ज़ु हीअ कैफ़ियत वेहक जी आहे हाणे हीअ जेको ज़ुबान आहे इन खे तव्हां हिन तारूअ सां वञी मिलाईंदा ज़ुबान खे उन खां पोइ इनहेल कंदा अंदरि साह खणंदा यानी माहौल जे अंदरि जेका बि ऑक्सीजन आहे उनखे तव्हांजो हीउ पेट जेको आहे फूकणे जीअं बैलून जीअं भरिजी वञे ऐं उन खां पोइ वरी ॾिसो मूंखे हीअ ज़ुबान खे ॿीणो तव्हां कयो ऐं जेतिरो तव्हां हिनखे ॿाहिरि कढी सघो इन सां ईअं थींदो त जेका हवा जे अंदरि माहौल जे अंदरि जेका नमी आहे या उन सां गॾु जेको माहौल जे अंदरि पाणीअ जा ज़रात आहिनि फितरी तौर ते जेको हिन काइनात जे अंदरि तवाज़ुन आहे उहो तव्हांजी हिन ज़ुबान खे ख़ुश्क थियणु न ॾींदो ऐं ख़ुश्क न थियण जी सूरत में बाक़ी साह नक मां इनहेल एक्सेल नक मां ई करिणो नक मां आहे कढणो बि नक मां आहे पर कुझु अहिड़ा आसन आहिनि जिन में तव्हांखे वात सां बि फ़र्ज़ु कयो जेके ब्लड प्रेशर जा मरीज़ हूंदा आहिनि हाई एंड लो ब्लड प्रेशर जा उन्हनि जे लाइ वरी ॿियो तरीक़ो आहे उन्हनि खे अच्छा ॿी ब्रीदिंग कहिड़ी आहे इन खां अलावा इन खां हटी करे फ़र्ज़ु कयो हीउ आहे जेको ॾिसो हिकु पासो हीअ बंदि कंदो हे नक जो राइट साइड हा हिन जो मां ॿुधाईंदो वञा त हिते नाइट्रिक ऑक्साइड जेका आहे NO जंहिंखे चई वेंदो आहे उहा पैदा थींदी आहे हिते हिकिड़ो इहो मालिक्यूल पैदा थींदो आहे जंहिंजे नतीजे में उन जे पैदा थियण जे उहो हिकिड़ो माना असांजो जेके लंग्स आहिनि या जेका ब्लड सर्कुलेशन आहे उन जे लाइ हिकिड़े क़िस्म जी महमाए जो कमु कंदो आहे
नाइट्रिक ऑक्साइड जेको आहे उहो अहिड़े अमल में उनखे एक्टिवेट एॾो सरगर्म ऐं फ़ाल कंदो आहे, नतीजनि पोइ जेके रुकावटूं हूंदियूं आहिनि साह खणण में वग़ैरह में, या उहो बज़ाते ख़ुदि ऑक्सीजन प्रोवाइडर हूंदो आहे। ऑक्सीजन जॾहिं मिलंदी लंग्स खे मिलंदी, फेफड़नि खे मिलंदी, ऐं बज़ाते ख़ुदि अच्छा नक वारी ब्रीदिंग कीअं पिया ॿुधायो? हा, हिकिड़ो ही तरीक़ो आहे। हिनखे अल्टरनेटिव मुतबादिल ब्रीथिंग चइबो आहे। हिन सां तव्हां खयो, वरी उनखे फॉर ए फ्यू सेकेंड्स बंदि रखियो, वरी हिन सां तव्हां कढियो, वरी जंहिंसां कढियो साह यानी इनहेल कयो, वरी उन ई सां ई वरी उनखे एक्सेल जंहिंसां कयो उन ई सां इनहेल करिणो आहे। फ़र्ज़ु कयो हाणे ॿीहर ॾिसो वरी, ही प्रैक्टिस करण सां माण्हू जो जेको इम्यून सिस्टम आहे एॾो त जेको आहे स्ट्रांग थिए थो, एॾो त स्ट्रांग थिए थो त हीअ कोरोना त छा आहे, कोरोना माईअ जी माउ बि हुजे न, उहा माण्हूअ जो जेको व्यवहार। अच्छा ॾाढो ज़बरदस्त ॿुधायो, एतिरो इफेक्ट आहे। हाणे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। प्रोफेसर डॉक्टर रहमतुल्लाह कुरैशी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। हाशिम अबड़ो साहब, वॾी महिरबानी, तव्हां ब्रीदिंग ॿुधाई ऐं योगा प्रैक्टिसिस जे हवाले सां ॿुधायो। नाज़रीन, हीउ शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।